यो मानू दसे तो दसे पेरा न पियो हाणे तो दसे फरमाया तो इन्नमा सल्तुहु लिकफनी ऐ मुझा साथियो ऐ मुते एतराज करण वारो मुते अंगुरियों खणन वारो जे घणो तंग दा कयो तो हाने तवा के बुधाया दो ही चादर मु मोहम्मद करीम अलैहि सलाम को इने जेला कान वरतिया तो नबी करीम अलैहि सलाम जन हराए करे आऊं पाया बल्कि मु इने जे करे वरतिया जो मुझे दिल में ख्वाहिश हुई तो मुझो कफन हो कपड़ो बन जे जो मोहम्मद करीम अलैहि सलाम जे जिस्म के लगल हो जे आज मु डिठो मोहम्मद करीम अलैहि सलाम जन वडी चादर मौजूद आ कपड़ो मौजूद आ तो दिली ख्वाहिश के पान करीमन खां वठा मन इहा चादर मुझो कफन थी पे ए मु बता माशाअल्लाह औ इतवा इंतहाई अहम खिताब बुधी चुकायूं जेमे समूरियों गालियों कीमती अल्लाह जो अल्लाह दे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कुरान जो हदीस जो तसी पंजे रब दे रुजू कयूं मालिक दे दर ते तौबा कयूं या ने गबो बी गाल सब का वडे मुरब्बी मुहसिन खैर खा जेकी खैर खाई दो तस्करो खुद मालिक दो फरमाया कुरान में लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अन्नतुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रज़ी फरमाया तो मोमिनो मोहम्मद करीम अलैहि सलाम तवा ते वडो शफीक आ वडो मेहरबान जेको असा सा शफीक असा जे मेहरबान वरी जे हदीसन दे किताबन के पढूं था तो ने शफकती मेहरबानी के सुंदा यकीन जानियो से मुस्लिम किताबुल ईमान किताब सलात मुख्तलिफ मकामात हदीसु मिलन पियो नमाज में बीठा है न कुरान पढ़न पिया प्यार रोए काफी वक्त गुजरे दो रोईंदे छाजेला उम्मत जेला तरे दा रोइण का खामोश सन जदे रब कुरान लाहे करे तसल्ली तले जदे रब तो फरमाए वल सौफ युहदीका रब्बुका फतरदा हबीब तो के तो दीदा से जो तू राजी थी ए घणी सोली सिंधी में चवा च मुंदी तवा जी आखिरत ले शायद अब्बो कोन न हो अम्मा कान रोनी हुंदी यहाँ से इतना बैठा यूं अल्लाह ताला बचड़ा ना असा मजा केर पंदे औलाद दी आखिरत ले रोनो वा कबरी क़यामत ले न हां रोनात मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकीन जानो ने जात जा जे थोड़ा दिसू न अल्लाह जा तुरा तो फरमाई ला तो सुआ गुण खां खणा पर जे खल्क में नबी करीम अलैहि सलाम जा थोड़ा को मुसलमान जे कन समझे न यकीन जानो खल्क में उन जात का गणा के जा थोड़ा ही कोन जे अश समझ में चे वडेरा कुंबा कबीला सरदार फिरका टोला पार्टी जमातू ये सब विसरी हुई अबरो सबरो मुसलमान पर उम्मीद रखे बैठो जन्नत में वींदर पुछीज ने जन्नत जी तो के तारीफ कह करायो तो के वाट कह दसी बल्कि जन्नत पंदी जाए ते इतना सारा बैठा यूं हिंदुस्तान जे सरहद जे परा पासे राम राम हेडे अल्हम्दुलिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि वट राम राम सां वटि कलमो यो कलमो के ॾिनो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये समझो तो हुन दुनिया जो मौत जो कब्र जो क़यामत जो का जाए काने जे जाए जे इज्जत अजमत कमाण जो ढंग रसूलुल्लाह न सिखारे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आई कई या अकलमंदी काने का अल्लाह जा सच्चा बंदा थी पो मोहम्मद करीम अलैहि सलातो सलाम ने सच्चा उम्मती थी पो कदे दीन बुझना तवज्जो कयूं तो सामने मुख्तसर नुक्तो रखा तो कलमे का पो मुसलमान के चयो तो मुसलमान हाने हाने अमल जे मैदान में सुस्त नथी एकड़ो खबरदार बियो बेखबर ये बई रोड ते वजन बिया एकड़े के चरे के मोगे के खबर ही कोने तो मुके कलाक में पहुंचनो किथे है बियो सवे को तो मुके कलाक में तांगा हैदराबाद पहुंचनो है तवा का तो मुझे मिने जी स्पीड सागी होगी न जेके खबर होंदी तो तकड़ कंदो जल्दी कंदो न हिते बींदो न हेडे बींदो मुखे मंजिल ते पहुंचनो काफिर मुसलमान जो फर्क भी हुआ काफिर जी का मंजिल ही काने
हिंदुस्तान वारनि जी सोच पंहिंजी आहे। हे मरी वेंदासीं, अॻे जन्म में कुतो ऐं बिलो थी उथंदासीं, वरी मरंदासीं त गधा घोड़ा थी उथंदासीं। हेॾे ॾिसूं था हिकिड़ा कम्युनिस्टिज़म, मुख़्तलिफ़ मज़ाहिब, सभिनी जे विच में मुसलमान जो ईमान आहे। मौत ॿिनि क़िस्मनि जी, इज़त वारी, ज़िल्लत वारी। मोमिन चाहे तो मौत इज़त वारी माने, वो कीअं सुस्त थींदो? कबर जो घर 50 साल ले कोने, 100 साल ले कोने, तवील तर घर, अल्ले कितनी सदियों, न गड अब्बो, न गड अम्मा, न गड का दुनिया जो को दोस्त यार भुतार ठही भी सके तो ठाहिणो बाहे अल्लाह के राजी करे। हिकड़ो या खबर रखे, बियो गाफिल हुजे, स्पीड जागीद कान हूंदी का। मोमिन मेहनत कंदो आहे, मोमिन जी जिंदगी अमल ते कायम हूंदी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्को छॾे जेकॾहिं कुबा जे ॻोठड़े में आया, उलमा खां ॿुधो था पहिरियों कमु कहिड़ो कयूं? मस्जिद, मस्जिद ठाहे। वरी जे मस्जिद कुबा जी बस्ती का इलाके खां गुज़री मदीने पहुचा, तव्हां खां पुछां थो पहिरियों कमु कहिड़ो कयूं? मस्जिद। नबी सी किथे वेंदा छप्पर ठाहियूं, इहा ॻाल्हि पोइ। नबी करीम अलैहिस्सलाम जो घरड़ो हुजे, सिंधी में अजोत हुजे, हे आम माण्हू बि कोन्हे त नबी आहे, इज्जत माब आहे, खुददार आहे, साहिब शान शौकत आहे, पर पंहिंजो घर पोइ पहिरियां मस्जिद। ॾिठो त केतिरा सारा काफ़िला मदीने में अचनि था, केतिरा सारा काफ़िला वञनि था। कॾहिं नबी करीम अलैहिस्सलाम वेही करे घर जा सूर कोन सलिया, त मानी कान्हे, भाॼी कोन्हे, गुरबत आहे, न को उन नची करे पंहिंजा मामला ॾिसा, कचहरियुनि ते गौर कंदो। अमल मुसलमान खे ॾिसो वियो आहे त अमल जे मैदान में कॾहिं सुस्त न थीजो। हे चंद ॻाल्हियूं ज़िक्र कयां थो, पाण खे बि चवां थो, तव्हां खे बि चवां थो, तिन जलसे में असांखे हड़ हासिल थिए, जेके सुस्तियूं आहिनि पंहिंजो ख़तम कयूं। हदीस किताब से मुस्लिम में किताब ज़िक्र व दुआ में हिकिड़ो बाब बाब इस्तिहबाब ज़िक्र। नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो, जेको अमल जी दुनिया में सुस्त रहिजी वियो न, लम युस्रि नसबहु, उन्हें के बी काशे हसबो नसब काशे फायदो कान ॾींदी। अमल ए अमल में सुस्ता भले केड़ा बिन जा ठठ ठुंगर, अल्लाह कुंदो पूछे नहीं। नबी से ऐलान छो के त हिन में सुस्त न थी जो, अमल जी दुनिया में चुस्त थी ॾेखारे, हर नेकी के जाया न करे, हर नेकी करे। ओ से मुस्लिम पढ़ो, किताबुल बिर्र वसिला पढ़ो, बाब इस्तिहबाब तवाक़तिल वजह पढ़ो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, फला तहकिरन मिनल मारूफ शैया, फरमाए के बि नेकी के नंढो न समझो। ये खबर तो किथे चयूं, पाण वरी जने के मुसलमान सा मिलो था न, मुंह घुंजाए न मिलो, कुशादा पेशा मिलो, खिली करे मुस्कुराए करे मिलो। ही मुस्कुराए करे मिलन भी इबादत आहे। बुधो इन इबादत के बि नंढो न भाइजो। नेकी त का बि नंढी कान्हे, जे यकीन ॼाणियो जज्बा जवान न। से मुस्लिम पढ़ो, किताबुल बिर्र वसिला पढ़ो। नबी सी फरमाए, हिकिड़े माण्हू हलदे हलदे रस्ते तां पेर जी ठोकर हणी करे का तकलीफ़ वारी शइ हटाई, नंढड़ी नेकी, पर रब सी फरमाए मूं लाइ जन्नत लिखी छॾी आहे। जे जज्बा जवान न, नेकी इहा अहमियत आहे। खोड़ सारा ॿिया मिसाल। नबी करीम सल्लल्लाहु फरमाए, हिकिड़ी औरत हुई बदकार, रस्ते तां वई पे, हिकिड़ो कुती जो गुलर ॾिठई, जेको उञ खां पंहिंजी ज़ुबान कढी ज़मीन खे लके, मूंखे तरस आयो। उन ॿी त का शइ कान हुई का, पासे में हिकिड़ो खूह हो, को पाणी हेठि खॾ में हो, हई में कसरात में ॿी त का शइ कान हुई। उन पंहिंजी पोती चओ या पंहिंजो जुराब चओ या पंहिंजे हथ वारो जेको, इने के पुसाए कॾी न पूरे उन गुलर जे वात में विधो। रब जे तरफां ऐलान थियो, इने नेकी जो क़दर आहे, माई केॾी बि गुनाहगार आहे, असां हिन खे इन जे करे सभु कुझु माफ़ करे जन्नती बणाए ॾिनो। छो था नेकियूं ज़ाया कयूं? गुनाह जो को मौक़ो ज़ाया कोन था कयूं, नेकिन जा मौक़ा ज़ाया कयूं था। नेकिन जो कदर कयूं। नेकी मोमिन जी पंहिंजी दौलत आहे, बाक़ी दी कपड़ा भी पंहिंजा कोन्हनि। ओ साह जो सबूत टुटे, जेकन 80 साल जो जूनो आहे त 32 के बो लोडो था ॾियनि, जालीअ त कढी वठनि। कहिड़ी शइ बंदे जी पंहिंजी? अमल।
तो फरमी अमल जे मैदान में सुस्तियूं न कयो, गोयूं न कयो। इन जलसन जो मकसद इहो त अमल जी दुनिया में चुस्ती ॾेखारे। वरी हाणे अमल जी दुनिया में वॾी वसी आहे, नमाज आहे, रोज़ो आहे, ज़िक्र आहे, फ़िक्र आहे, हज, उम्रो, सदको, ख़ैरात। अॼु तव्हांजे साम्हूं अमल हिकिड़े जो ज़िक्र थो कयां, जे असीं उन हिकिड़े खे चंबड़ी पऊं न, हे सम्झो सभु अमल असांजे अंदरि अची वेंदा। वो अमल केड़ो वा ऐं इहा ॻाल्हि आउं ॿुधो नबी करीम इस्लाम कई। पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन सॼो हमदम, सॼो अज़ीम दम, पर जे अज़ीम दीन में अहिड़ी का वाट वठी वियो जो तव्हां चओ सॼो दीन हिन में अची वञे, इहो अमल अथव। आहे बि सफ़ा सोलो, सफ़ा आसान, हो कहिड़ो? अल्लाह जो ज़िक्र, याद, जो सच्चो जज़्बो हुजे। असीं नमाज़ूं खे छॾियूं, हफ़्तनि जा हफ़्ता, महीननि जा महीना गुज़रो, क़ुरान ई कोन ॾिसूं छा आहे कलामुल्लाह में लिखियल, दुरूद पढ़णी नसीब कोन थिए। ये सब उणायूं तॾहिं जो ज़िक्र वारी वाट वई आहे। जे इहा वाट हुजे न, हे सब कम असीं कयूं। हदीस के दाव सुनन तिरमिज़ी में अब्वाब दावात में बाब फज़ल ज़िक्र में हिकिड़ी हदीस आहे। नबी सल्लल्लाहु साहब जो सबुर आयो, पाण करीम जूं ॻाल्हियूं ॿुधई, आख़िर हिकिड़ी अज़ीम ॻाल्हि कई। असांजो त ईमान आहे, अल्लाह उन खां कराई, छो त मामलात त सभु रब जे हथ में। अहिड़ो उन अज़ीम सुवाल कयो, अर्ज़ करण लॻो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन शराइ अल इस्लाम कद कसरत अलैया। अल्लाह जे रसूल जेके त मामला ॾिसिया न, ये त काफ़ी सारा। तो हाणे ईअं थियो, फअख़बिरनी बिशैइन अतशब्बस बिही। इन में को हिकिड़ो अहिड़ो कमु ॾसियो जंहिंखे आउं मज़बूती सां काबू कयां। इन सॼे खुतबे में हिकिड़ी अहिड़ी शइ ॿुधायो, अॼु जंहिंखे सम्झो ॿियूं ॻाल्हियूं ॿुधियूं अथमि ॿुधो, पर हिकिड़ी शइ ॿुधायो जो अॼु पंहिंजे दामन में काबू कयां। अॻियां केरु वेठो? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इल्म ऐं अक़ल जी आला तरीन, हिन खां मथे ख़ल्क़ में कोई कोन। हाणे पाण करीम ने काम की नसीहत कई न, पाण फरमायो, ॿुध, ला यज़ालु लिसानुक रतबम मिन ज़िक्रिल्लाह। अॼु खां ज़िक्र में अहिड़ो लॻी वञ, हर घड़ी तुंहिंजी ज़ुबान ज़िक्र में रुधल हुजे। इहा शइ तोखे नसीब थींदी न, बाक़ी सभु कम अची वेंदा। बल्कि अञा वॾी ॻाल्हि नबी करीम इस्लाम सम्झाइण लाइ कई। अॼु असां हले कहिड़ी जाइ आहियूं, अॼु असां खां नमाज़ूं निकिरी वियूं, ज़िक्र जा मौक़ा हलिया विया। अछो क्रिकेट जे करे, दुकान जे करे, सियासत जे करे, दोस्तनि जी कचहरी जे करे, कहिड़े कहिड़े कमनि जा तस्करा कयूं। पर मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका तलकीन कई न, मुसलमान मोमिन जो वॾा ख्वाब थो ॾिसी न, ज़िक्र सां अहिड़ो जुड़ी पो तो ते मौत जा लम्हात तारी हुजनि, तो ते सकरात तारी हुजनि, तॾहिं बि ज़िक्र न छॾिजांइ। इमाम सुलेमान बिन अहमद बिन अयूब तबरानी, खुद सारे उन्हनि जो किताब तसनीफ़ मशहूर, हिकिड़ी उन्हनि जी तसनीफ़ आहे मुस्नद शामी है। पर उन्हनि हिकिड़ी सिलसिलो कायम कयो, इब्न सौबान अन अबीह, उते हिकिड़ी हदीस था ॾियूं। हिकिड़ो साहबी सगुर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में चवण लॻो, साईं अय्युल अमाल अहब्बु इलल्लाह। अल्लाह वटि अमलन मजा सब खां महबूब तरीन अमल कहिड़ो आहे? साईं वो ॿुधायो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उहो इहो आहे, अन तमूत व लिसानुक रतबुन अन ज़िक्रिल्लाह। उहो इहो दई रब तॾहिं ॾाढो ख़ुशि थो थिए, बंदे मां घणे खां घणो मालिक तॾहिं थो ख़ुशि थिए जो बंदे जे मथां मौत जा लम्हात तारी आहिनि। सोली सिंधी में खणी त साह टुटेसि पियो, सकरात जा लम्हात तारी अथसि, जिस्म मां जान निकिरी चुकी आहे, बाक़ी जिस्म मां जान निकिरे पई, पर उन टाइम ते बि अल्लाह जे ज़िक्र में रुधल आहे। जे मुहम्मद खां पुछी न, इन खां भलो को अमल ई कोन्हे। ऐं गॾो गॾु वरी ज़हन साज़ बि करे विया, सियाणा मोमिन उहे अथव जेके इन वक़्त बि अल्लाह खां गाफ़िल कोन्हे, अल्लाह जी याद में रुधल। ऐं वरमई ॻाल्हियूं कोन्हनि, क़यामत ताईं मोमिननि जे ज़िंदगी में इहे शयूं तव्हांखे नज़र ईंदियूं। हदीस किताब सुनन नसाई में किताबुल जनाइज़ में बाबुन फिल बुकाई अलल मय्यत में तव्हांखे हदीस मिलंदी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं
मोमिन जो फरिश्ता रूह कंदार न और फरमाए तो वह जान जे पासन मां ने पासरा टिन मां जान मां निकरदी पई पर वह यहमदुल्लाह ताला मोमिन उन्हें घड़ी अल्लाह की याद में लगो पियो जैसी मोमिनू थी कम करना पौंदा जैसी मोमिन वैसी ही दुनिया जाही आरनी आसान इलले रब के जकन छड़े भी रहम की अल्लाह की याद एडी अहम्मा एडी मोमिन इते बकोंदो छड़े अच्छा वर इने काबू अगी गाल मोमिन एडो पुख्तो मौत मल अल्लाह याद आखिर छा जेला इने जेला जो अल्लाह जे याद जा फायदा ही एडा इजाजत चाहती है ना वडेरा याद है इजाजत याद है वोट याद है फसल जे सीजन में फसल याद है दोस्त याद है ही शे याद है वो शे याद इन में कोई शक कोने इतने याद में फायदा होंदा माण्हुनि में फायदा होंदा मकासिद होंदा पर यकीन जाने अल्लाह जी याद में जेके फायदा वो के शे भी कोन बंदो जकन समझी पवे न मालिक के याद करण मा मालिक की इबादत करण मा मालिक के जिक्र करण मा मालिक की मस्जिद के आबाद करण मा मालिक के कलामुल्लाह के पढ़ण मा मालिक के मोकलिल मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथा दुरूद पढ़ण मा जिक्र अज़कार मा फायदा के तरन यकीन जानियो वो कदे भी गाफिल न चंद गालियों चंद जिक्र दा फायदा तवाजे सामने दसांदो तवाके खबर है तो दुकानदार पंजे मटीरियल जो फायदो छो बुधाए अगिया वठन यही मकसद है फराइल बुधाइण जी मन है त सीन जिक्र से चंबड़ी इन जिक्र से जुड़ी तो सब का पहली गाल फरमाई बुधो शैतान तवा का ताकतवर है जाहिरी गाल वाकई असा का ताकतवर 15-20-17 साल 12 में गुजरिया पो शूर आयो खोड़ सारा मामला पो बिकड़ो नाकिस अकल शैतान की उम्र केतरी है ओ इंसानियत का अग जुआ अंबिया दिठई कोमू दिठई वो केडो तजर्बेकार हो रब उनके ताकत केडी दिनी अख्तियार केतरा दिना हां उन्हें जे मुकाबले में मुझे तुम्हारी हैसियत पर फरमाई इन्हें शैतान जी चाल का तवा मजा ओही बचंदा जे के अल्लाह जो जिक्र करने वाला हुंदा जे चाहो था शैतान जी चाल का महफूज रहूं अज का जिक्र में लगी हुई सुनन तिरमिजी में अव्वाबुल अब्साल में बाबू माजा फिसाल बाबू माजा फी मिसाल सलात में पालर में शैतान इंतहाई ताकतवर बंदो पान के बचा ही न तो सके इल्ला बिज़िक्रिल्लाह सिवाय अल्लाह जी याद वाले हदीस आई अल्फाज पान फरमे जी मानू जान बचाने दिले किले में महफूज होगा मोमिन जेले अल्लाह जो जिक्र शैतान का बचन ले किलो हदीस किताब मुसन्नफ इब्न अबी शैबा में किताब ज़ुहद में बाब फी कलाम अब्दुल्लाह इब्न अब्बास में अब्दुल्लाह इब्न अब्बास अक्सर पंजे साथ ने चंदा हां अनवर में दा शैतान जासिमुन अला कल्बी इब्न आदम बाजार में गटिन में गलिन में घरन में जेके बंदा दिसोदार सैयदना अब्दुल्लाह इब्न अब्बास फरमाइंदा हर बंदे जे सीने ते शैतान सवार उन्हें जे दिल ते शैतान सवार वया सहा गफला वसवस यानी ते हर वक्त शैतान जो वडो कंट्रोल है अल्लाह का परे या जिक्र का परे ये शैतान जो पक्को मुरीद है शैतान के पंजे इशारन ते तो अला है पर का पान फरमाए वेदा ज़कर अल्लाह खानस यानी जे जुबान ते जी अल्लाह जो नालो इंदो शैतान बजी इनका पासो करो हिन जहान में हिन दुनिया में जो चाहिए दा शैतान का बच्चों पर मैंने जो वाहिद हल दव अल्लाह दे जिक्र में लगी वने पर मैं है जिक्र जो शान दव ये जिंदगी तुम्हारे मिली इबादत ले आ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्ली शैइन कदीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हया लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला पर कई जवन प्या कई मरण प्या इनने पोया हिक कई वजह हाल सी दिसन दो चाहे केर केरा जो को तमाम भला अमल करण वारो आ फिर में हलाता हलल
इंसान हीनुम मिनद्दहर लम यकुन शैय्यन मज़कूरा इन्ना खलक़नल इंसान मिन नुतफ़तिन अमशाज नब्तलीहि। रब्बुल आलमीन फरमा दो तमा के आज़माइंदा से इन आज़माइश में ओही कामयाब है जो नेकू करण वारो वा। कि अल्लाह तआला शाद फरमायो फरमी अलिफ अहसिबन नास अन युत्रकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून वलक़द फ़तन्नल्लज़ीना मिन क़ब्लिहिम फलयअलमन्नल्लाहुल्लज़ीना सदक़ू वलयअलमन्नल काज़िबीन। फरमाया तो बंदन ये समझो वाकल में पण सा मामला आसान थी वेंदा। के किस्म जी आज़माइश ॾिसणी कान पवंदी, के किस्म जो इम्तिहान ॾिसणो कोन पवंदो, के किस्म जी परख मां गुज़रणो कोन पवंदो। पर बंदन जी इहा ॻाल्हि ग़लत आहे। असां अॻियनि खे बि आज़मायो, तव्हां खे बि आज़माईंदासीं। जेके आज़माइशनि मां कामयाब विया नेकिन में मसरूफ़ रहिया इहे ई कामयाबो कामरान थींदा। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला। असां जन्नतुल फिरदौस जोड़ी आ कंहिंजे लाइ जिन ईमान आणे करे अमल साले कया। कि अल्लाह जो कुरान फरमायो अम्मल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात फलहुम जन्नातुल मवा। हिकड़ा अहिड़ा अथव जिन जो ठिकाणो जन्नत आहे, जिन जा घरड़ा जन्नतन हुए। केर फरमाए जिन ईमान आणे करे अमल साले कयो। फमन इत्तका व अस्लहा फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। पर में जेके ईमान का बाद में मुत्तकी बणिया पंहिंजे मामलात इस्लाह में लगी आ, नेकियूं करण में लगी आ, इहे कामयाबो कामरान तमाम तर खौफ खतरन का महफूज रही वेंदा। पूरे मामलात जो बुनियाद अमल आ। पर फरमाई ॿुधो ज़िक्र जेको न ज़िक्र तव्हां जेके मामूली था समझो छॾियो वेठा आहियो। ज़िक्र सभु अचियो, नमाज़ ज़िक्र फ़िक्र सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह, जेके छॾियो वेठा आहियो न यकीन ॼाणियो इहो रुगो अमल कोन्हे, अमलन मजा अज़ीम तरीन अमल आहे। हदीस किताब से बुखारी पढ़ो, किताबुल अज़ान पढ़ो, बाबु दुआ बाद सलात। इमाम साहब की हदीस आंदी तो नबी करीम ने बाबु ज़िक्र बाद सलात, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में वॾो इंतहाई क़ाबिल गौर मिसाल आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकले दी मदीने जा फ़कीर आया, सादड़ा फ़कीर में मुसदियो कोन जेके असां वटि फ़कीरनि जो तसव्वुर। फ़कीर माना गरीब, दीन में इस्लाम में पंहिंजी ज़ात ले हथ टंगण मयूब। नबी सल्लल्लाहु फरमायो जेके माण्हू अॼु बिला वजह माण्हुनि जे साम्हूं हथ टंगींदा उथंदा क़यामत जे ॾींहुं ईंदा अहिड़ा ज़लील नज़र ईंदा जिन जे चेहरनि ते गोश्त ई कोन ते हॾियुनि जा पिंजरा हूंदा। इस्लाम या शइ हराम आहे, हिते जेको मुराद आहे ग़रीब साहब सगोरा नबी सी जी दरबार में आया। पर यकीन ॼाणियो साल केॾो अज़ीम न हाणे हुअण तीअं घुर्जे। गरीब नबी करीम सलाम ने दरबार में पूछे कर सवाल कर साईं दुआ कयो त अमीर थी वञूं, दुआ कयो त ही शे मिले ही शे मिले। यकीन जानो त या सोची काने आइन गरीब वफद जी सूरत में नबी करीम सलाम मटाया पर चवन ज्यादा हल करना या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर असां दुनिया की जिंदगी में असीब ने क्यों कयूंदा, मालदार बने क्यों करदा, असीब नमाज़ पढ़ंदा, अमीर मानू नमाज़ पढ़ंदा, असीब रोजा रखंदा, अमीर मानू रोजा रखंदा, असीब अमल सालिहा कयूंदा, अमीर भी अमल सालिहा कंदा। पर या रसूल अल्लाह असां के जे गाल तव्हां जी दरबार में आंदो वा असां इहा गाल सोची क़यामत जो ॾियारो थींदो अमीर असां खां मेल मारे वेंदा। छो तो ये सब कम कंदा प्लस में खर्च भी कंदा। असी गरीब आहियूं खर्च कोन करे सकूं। केॾी अजीब सोच हुई गरीबी जे बावजूद सोच आखिरत जी। गरीब आहियूं उन ज़माने जे गरीबन के सोच या अमीरन के सोच या। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेका ॻाल्हि नसीब पाक घर में अच्छा ॿुधो जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे तव्हां चाहियो था क़यामत में अमीर केॾो ख़र्च करे। साहबा जो ज़मानो है जे ज़माने जे खर्च की केॾी अहमियत आहे। बुखारी शरीफ पढ़ो
किताबुल फज़ाइल पढ़ो। बाबू कौली सल्लम लौ कुन्तु मुत्तखिज़न खलीलन गैर रब्बी पान किन फरमाया जेकन ही मानू लप खर्च कनन बाद में अचन वारा जबले ओहद जेडो सोन खर्च कनन हिन लप जो मुकाबलो कोन करन। हिनन जे खर्च जी अहमियत हिनन जे खर्च जी हैसियत पर इन हैसियत के बावजूद पान गरीब साहब के फरमायो तवा जिक्र कयो सुभान अल्लाह पढ़दा रहो, अल्हम्दुलिल्लाह पढ़दा रहो, अल्लाह अकबर पढ़दा रहो, खास तौर ते नमाज का बाद में जी पाबंदी कयो हे केडो बि खर्च कन तवा जो मुकाबलो करे कोन सको। हदीस जे अॻियां अल्फाज इंतहाई ईमान अफरोज इहा ॻाल्हि जॾहिं महिल अमीरन ते पहुती न वरी उन्हनि बि पढ़ण शुरू कई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वरी ॻाल्हि आई साईं हाणे अमीर वरी इहो बि कमु कनि पिया। पाण फरमायो हाणे इहा अल्लाह जी तक़सीम रब इन्हनि खे दर्जात ॾिना। अमीरनि जी सोच बि रब खे राज़ी की कयूं अॻिते की वधूं, ग़रीबनि जी सोच बि अॻिते की वधूं, आख़िरत की चाहियूं। पर विच में जेका अहम ॻाल्हि इन हदीस मुबारका जे ज़रिए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जे सुबुह ते मुंहिंजी तव्हांजी ज़हन सादी कई। तव्हां जेकॾहिं अल्लाह जी याद में वक़्तु गुज़ारींदो तव्हां सुभान अल्लाह पढ़दा रहंदो, अल्हम्दुलिल्लाह पढ़दा रहंदो, अल्लाह अकबर पढ़दा रहंदो, नमाज़ पढ़दा रहंदो, ज़िक्र में पंहिंजा औकात लॻाईंदा रहंदो। इन ज़िक्र जो एॾो वॾो मक़ाम आहे जेकॾहिं को दुनिया जो माण्हू लखे ख़र्च करे किरोड़े ख़र्च करे पर यकीन ॼाणियो ज़िक्र जो मुक़ाबलो कोन करे सघंदा। ही तो खर्च जी ॻाल्हि आहे। जिहाद जहिड़ो अज़ीम अमल जे अमल जी एडी अहमियत एडी अहमियत से बुखारी पढ़ो किताबुल जिहाद व सैर जो पहिरियों बाब फज़लिल जिहाद व सैर खुद हिकिड़ी हदीस मिलदी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में अचण वारो आयो और करे तो दुल्लनी इला अमलिन यादिलुल जिहाद अर्ज़ करे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एड़ो को अमल लसो जो जिहाद जे बराबर हुजे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ये सवाल बुधी करे कुछ देर खामोश थी विया। खामोशी का बाद ये पाक सल्लल्लाहु फरमायो ला अजिदु मुजा साथी एड़ो अमल मोहम्मद के सुझई कोन थो। जिहाद जो को अमल ही कोने पर हाँ हिकिड़ी शइ आहे नबी से फरमायो जो जिक्र कसरत सां करे यो जिक्र जिहाद खां बेहतर है। दसो पियो वञे हिन अमल सां जेके यारी रखंदा आहिनि उहे केॾा ख़ुशि नसीब केॾी सुहिणी हिननि जी मौत थींदी, केॾी सुहिणी हिननि जी क़ब्र चइबी, केॾी सुहिणी हिननि जी आख़िरत चइबी। सही सुनन तिरमिज़ी में अबवाबु दावात में बाब मिनहु बाद नुस्खन में तो बाब जो नालो भी हुए जाकिरीन मुजाहिदीन खां बाला हाने मजे तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबा किराम के फरमाया बुधो तवा के करो अमल नस्या बेहतर है छाका मिन इल्फाक़ि ज़हबी वल वरक़ जगन तवा सोन खर्च कयो ही अमल उन्हें खां बेहतर है। जगन तवा चांदी खर्च कयो ही अमल उन्हें खां बेहतर है। खैरुल लकुम मिन इन तलक़ौ अदुवकुम फतद्रिबू अनाक़हुम व यद्रिबू अनाक़कुम। तवा जंग जे मैदान में लही पओ, जिहाद जे मैदान में लही पओ, दुश्मन जो तवा सिसियूं उड़ारियो, दुश्मन तवा जो सिसियूं उड़ारिन पर बुधो ही अमल मां मोहम्मद करीम सलाम जेको तवा के दसांदो इन जिहाद जे मैदान का एडी जिहाद री हाज़िरी खां बेहतर। सहाबा किराम ते हैरान थी एड़ो कम फौरन चवंदा कुल्ला भला या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा नबी छो न बिल्कुल बुधायो असां अमल कंदा दे। नबी करीम सल्लल्लाहु फरमायो हां जेकर इहो अमल बुधण चाहियो ता ज़िक्रुल्लाह ताला अल्लाह जी याद अल्लाह जो ज़िक्र हेलो वसीमा जो हिन जो मुकाबलो जिहाद भी करे कोन सकदो। एडा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जुमला चया हे रुगो असां के शौक ॼाणी छो न था मस्जिद के टाइम ॾियो, छो न था अल्लाह के याद कयो, छो न था केड़न कमन में हयाती था ॻाल्हि हे असल कम दम हेॾे मोटो। नबी सल्लल्लाहु ने एडी फजीलत बयान फरमाई हदीस किताब सही बुखारी में किताब बदल खल्क में बाबा बाब सिफत इब्लीस इब्लीस जो निशानियों
उन्हें जो बया हदीस हिकिड़ी वॾी तवील आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ज़िक्र जो तस्करो कदे फरमायो हिकिड़ी तस्बीह दसो ज़िक्र जी ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु लहुल मुल्क व लहुल हम्द व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जेको माण्हू 100 मरतबा हर रोज इन तस्बीह के पढ़े सुबह जे टाइम ते सुबह जे टाइम न मिले ॾींहं में केॾी महिल बि पढ़े पाण फरमाए जेको इहो पढ़े थो न ॿियूं त फज़ीलतूं उन जूं खोड़ सारियूं आहिनि पर हिकिड़ी शइ इहा बि आहे हिकिड़ो माण्हू ख़ानदान बनी इस्माईल तशरीह जे तौर ते चवां नबी करीम इस्लाम जी ॻाल्हि जो मक़सदु इहो त मुंहिंजे ख़ानदाने अहल बैत जा 10 सुठा भला माण्हू कंहिं वटि गुलाम हुजनि वो मानू वने एकड़ो वनी 10 गुलाम आजाद कराए बे पासे एकड़ो मानू वेही तस्बीह 100 मरतबा पढ़े नबी सी फरमाया सवाब सागे जेतरो। गुलाम आजाद करण को सोलो आ हालांकि मौजूदा दौर में तो तस्वुर खत्म थी चुको हुआ पर जेकन वनी दिसो गुलाम आजाद करण माना एकड़े गुलाम जने लखे रुपया देना पवंदा मेहनतिया काबिला ज़हीला ही एडी वडी ने किया रुगो हिकड़ो गुलाम आजाद कर किबार सहाबा जा वाक़या ना मिलन हुन 2 गुलाम आजाद कया हुन 4 गुलाम आजाद कया हेडे त हिक डी में हे करे मात 10 गुलाम ही एडी वडी फजीलत वाली गाला सही बुखारी पढ़ो किताबुल इताका इमाम साहब को बाबुल फिल इताक नबी सही जे खानदान अहल बैत जो अजीम फर्द सैयदना ज़ैनुल आबिदीन नालो अली हुयो पी जो नालो हुसैन सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला जिन जा फर्जंदन ज़ैनुल आबिदीन चयो वेंदो मशहूर हुया इन नाले सां सहाबा किराम वडी मोहब्बत कंदा ज़ैनुल आबिदीन सां एडी मोहब्बत कंदा से मुस्लिम पढ़ो किताबुल हज पढ़ो बाबे बाब हजत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी सही जे हज जो बयान हदीस में तो सैयदना जाबिर रज़ी अल्लाह तआला पोड़ा थिया बड़ी उम्र थी वई जूना थिया हत्ता के अखियूं खत्म थियूं नाबीना थिया सहाबिया नबी सही जा इंतहाई करीबी साथी आ माण्हू उन सां मिलण ईंदा कचरियूं करण मुलाकातूं करण मदीने जा ॿाहिर जा हदीस में ज़ैनुल आबिदीन अहल बैत जो शान ही तो कोई इख्तिलाफी मसलो ही कोनी को मुसलमान थे ऐं वरी नबी करीम इस्लाम जे अहल बैत के न मने यो कीअं थो थी सघे ते थी सघे तो थी को थो सघे दीन त इन शइ जो नालो आहे जो मुसलमान त मोहम्मद करीम इस्लाम जे चप्पल सां प्यार कंदा तमाम मुस्नद अहमद पढ़ो सैयदना अनस बिन मालिक जी हदीसूं पढ़ो सैयदना अनस वटि त चप्पलूं हिकिड़ियूं पयूं आहिनि नालैन उन्हनि खे संदूक में रखियो वेठा अनस छो रखियो अथई हिकिड़ो जवाब नबी करीम इस्लाम जो नाले मुसलमान तो चप्पल तो वरी भी कुछ टाइम पैर में रही होंदी न 2 ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहं 10 ॾींहं मुसलमान तो वेया और नबी से रुगो जैसे के ही हथ नहीं चली दाल उन शे के सीने में महफूज करा पान सा गड रखदा मुस्नद अहमद पढ़ो सैयदना जाबिर जो हदीसूं पढ़ो ए बुखारी शरीफ में कई मकामात ते हदीस मौजूद है सैयदना जाबिर चंदा नबी सी सा मुझे एकड़ो नबी सी उठ दिनो नबी सी बदले में मुखे रकम दिनी उन्हें जी पर गडो गड नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकड़ो दीनार चो सिक्को चो और नबी से मुखे दिनो जाबिरी मुझे तरफा तोहफो दे ए तशरीफ में कोन दो वञा मुख्तसर तव्हां खे ॿुधाए सैयदना जाबिर इंतहाई गरीब आहे गरीबी जी जिंदगी पर जदो ही जो को सिक्को मुखे नबी से दिनो न चाहे हज़र में हो जा चाहे सफर में हो जा चाहे मदीने में हो जा चाहे मदीने का बाहर हो जा पर हर घड़ी यो सिक्को मोसा गड हुंदो हो पूरी हयाती न मु खपायो न मु पाण का परे कयो छो त इने सिक्के के मोहम्मद करीम अलैहि सलाम जा हथड़ा लगल हे साहब जे सीनन में हे मुसलमानन जे सीनन में हे कलमा पढ़न
वारन के सीनन में नबी करीम अलैहिस्सलाम सां प्यार हो, नबी करीम अलैहिस्सलाम सां जेके शयूं जुड़ी हुई थियूं उन्हनि सां भी प्यार हो भला केतरे कदर से बुखारी पढ़ो, किताबुल जनाइज पढ़ो, बाब मन सादल कफन पढ़ो। सैयदना साल फरमाया जो करेदी नबी करीम अलैहिस्सलाम के दरबार में एक खातून आई, अंसारी खातून जेका कपड़ो ठाहींदी आ, चादर ठाहींदी आ, कोर को कम कंदी आ। एक ॾींहुं नबी करीम अलैहिस्सलाम के दरबार में आई, पर हिकिड़ी चादर खणी करे आई, हल्कन लगी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई चादर मूं पाण ठाही आ, हाणे खणी आई आ, तव्हां के ॾियां मुंहिंजे तरफ़ां तोहफ़ो क़बूल पए। सैयदना साल रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाईंदा नबी करीम अलैहिस्सलाम ने औरत खां वह चादर वरती, वो कपड़ो वरतो, वरी पाण करीम अलैहिस्सलाम पंहिंजे घर दे विया। जब वापस लौटी आया, सहाबा किराम दे विच में आया, पान करीम अलैहिस्सलाम को चादर पातल हुई, वो कपड़ो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के पातल हुयो, पर डाढो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के ठयो पे कीन ठहे। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जेडो हुस्न जमील जो साहिब दुनिया में को आयो ही कोने को, जैसे हुस्न जो आलम है, जो साहब सामने वही करे जदो वा अहसन मिनका लम तरकत आईनी व अजमल मिनका लम तलिद निसाउ खुलिकता मुबर्रअन मिन कुल्ली ऐबिन कअन्नका कद खुलिकता कमा तशाउ। सैयदना हसन मिस्र मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सामने वही करे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवा जे जेको हुस्न के ॾिसांदो, तवा जी खूबसूरती के ॾिसांदो, ईअं तो लगे, ईअं तो महसूस से ॼण रब जी चाहियो पे तवा के ईअं रब ठाहियो पे। सुन रसूलुल्लाह जो शान खूबसूरती हुस्न ऐं चादर जो खणी आया इंतहाई वणे पई। सल्लल्लाहु फरमाया तो माण्हू अॻिते वधियो करण लॻो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या चादर मूंखे ॾियो। सना जाबिर चवंदा हा त असांखे यादि कोन्हे नबी सिंह खां कॾहिं कंहिं शइ जो सुवाल कयो हुजे ऐं नबी सिंह उन खे न ॾिनी हुजे, कोन्हे यादि। शइ हुई, अचण वारो आयो, ॾेई छॾी। नबी सिंह जी सखावत त एॾी हुई, रुगो मुसलमान हुई। से मुस्लिम पढ़ो, किताबुल फज़ाइल पढ़ो, बाबु सखा ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी सिंह जी सखावत जो बयान। हिकिड़े बार ईअं थियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे खोड़ सारियूं गनीमत माल मां बकरियूं मिलियूं। हिकिड़ो माण्हू आयो जेको मुसलमान बि कोन्हे, अॼु ॻाल्हि सम्झ में, मुसलमान कोन्हे को आयो अची करे चवण लॻो मुंहिंजी ज़रूरत, मुंहिंजी हाजत, मुंहिंजी परेशानी तमामु वॾी आहे, हे सभु बकरियूं जेकॾहिं मूंखे ॾींदो त मुंहिंजो मामलो हल थी वेंदो। उनजो सुवाल करण जी देरि नबी करीम इस्लाम साहब किराम जो हुकुम फरमायो, हे सभु बकरियूं उनखे ॾेई छॾियो। मुसलमान हो कोन्हे, हेॾे त सहाबी आहे, चादर घुरियूं, पाण करीम इस्लाम चादर ॾेई छॾी, कपिड़ो ॾेई छॾियो। हदीस में अचे तो बाद में उनखे मजलिस से माण्हू घेरे वरितो। सारी ॻाल्हि आहे, सभिनी चयो अरे कमु भलो तो कोन कई, हे तो करणु न घुरिजे। नबी सिंह जॾहिं हिकिड़ी चादर पातल हुई, पाण करीम ज़रूरत जे तौर ते पाती, पोइ त छो सुवाल कयो? और तसव्वुर कयो न, सभिनी ओसे पासे वारा चयो भलो न कई। आखिर जॾहिं सभिनी इहा ॻाल्हि कई त बाद में हाणे इहो माण्हू ॾसे थो त ॾसे पहिरां न पियो, हाणे थो ॾसे। फरमाया तो इन्नमा सअलतुहु लिकफनी, ऐ मुंहिंजा साथियो, ऐ मूं ते एतराज़ करण वारो, मूं ते अंगुरियूं खणण वारो, जे घणो तंग था कयो त हाणे तव्हांखे ॿुधायां थो, ही चादर मूं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खां इन जे लाइ कान वरिती आहे त नबी करीम अलैहिस्सलाम सां हलाराए करे आऊं पायां, बल्कि मूं इन जे करे वरिती आहे जो मुंहिंजे दिलि में ख़्वाहिश हुई त मुंहिंजो कफन उहो कपिड़ो बणिजे जेको मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे जिस्म खे लॻल हुजे। अॼु मूं ॾिठो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जन वॾी चादर मौजूद आहे, कपिड़ो मौजूद आहे, तूं दिली ख़्वाहिश कई त पाण करीमन खां वठां, मन इहा चादर मुंहिंजो कफन थी पए। ऐं मूं वरिता। सिनो साल फरमाया तो वरी हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं आयो, सहल बिन साद रज़ियल्लाहु तआला अन्हु, सीरत पढ़दो न, मदीने जे उन असहाब में शामिल था थियनि जिनखे अल्लाह वॾियूं ॼमारियूं ॾिनियूं। इहा खणी ईअं चओ मदीने जे असहाब में देर सां वफ़ात करण वारा, उन में सहल बन फरमाइंदे वरी ॿुधम ऐलान थियो, ॿुधण वारे ॿुधायो, ख़बर ॾियण वारे ख़बर ॾिनी तो फिलहाल सहाबी सगोर वफ़ात करे वियो आहे। चए तो वफ़ात जी ख़बर ॿुधी मूंखे फिलको और
फिलफोर ज़हन में या गाल तरी आई हाओ बेली यो तो हुआ जे नबी करीम इस्लाम का चादर वरती हुई ए बाद में ये चयो हुई या चादर मु इने जे करे वरती आ त मन जो कफन बनजी पवे फरमाइंदा या गाल मुके ज़हन में याद आई मुझो वनी निशान सही ने जे जनाजे के ने जे मैयत के हाओ बेली चादर कफन में उआ थसिया का भी थस फरमाया तुने जे जनाजे में आयो हां तुने जे जनाजे में पोतवा जिमरो जे जनाजे जे वे जो पोची कफन ते नजर के हाओ बेली उहाई चादर आज कर रसूलुल्लाह जे कुलन वारी चादर हुई ए त तवील मौजू आ ए अलग उन्वान नबी सी से जे जो ताल्लुक जे मोमिन के वास्ते की महबूब हो जे हसाब के वास्ते की महबूब हो जे हाने मुके बुधायो ये मोमिन ने कपड़े सा इने जूते सा इने सिक्के सा इने दीनार सा इने दिरहम सा दी मोहब्बत था कर तो मोमिन मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे बचन सा केतरो प्यार कंदा हुंदा सुभान अल्लाह गौर कर जो गालियों हसाब जे दिल में केतरी मोहब्बत जो हवालो तमा करी न सैयदना जाबिर पोड़ा थी विया अखिन का नाबीना थी विया वेठड़ा मजलिस में काफी सारा साथी बैठा खुद सैयदना ज़ैनुल आबिदीन खुद बयान तो करे जदों असीं 8-10 जवान हुया से मुलाकात करन विया से सबनी पंज तारीफ करायो हां नाबीना मानू को बैठो होजे उन्हें कहने बैठल मानू तारीफ कराए और फिलाणो पुत्र फिलाणे ठीक है वरी बे बुधायो आ फिलाणो पुत्र फिलाणे जो तवा सा मुलाकात कंदायो वरी बे बुधायो आ फिलाणो पुत्र फिलाणे जो तवा सा मुलाकात कंदायो ज़ैनुल आबिदीन चंदा जरे मन मुंह पंजो नालो वरतो आ ज़ैनुल आबिदीन सैयदना हुसैन जो पुटड़ो अली आ तवा सा मुलाकात कंदायो पर मैं द जरे मन मुंह जो नालो बुधऊं सजी संगत पंदी जाते तो लगा जवान तू तो वेजो वा तू मोहम्मद जे आल सुभान अल्लाह तो मुझे वेजो दीवे फरमाइंदा जरे मन वेजो दीवे थस हे नाबीना साहबी मोहब्बत सा प्यार सा पंजो हथरो अगते वधाए मुझे मथरे ते मुझे चेहरे ते मुझे सीने के तो लाए जे तू बचड़ा दिल सा तो कचहरी कभी पई तू पूछ तू केड़ा अहवाल पूछण तो चाहे ही एकड़ी हदीस काने का क़यामत सुबह तई ए दुनिया जैसा मोएलाना असहाबे रसूल हुजन या क़यामत अचन वारा मोमिन उन जो अहल बैत साथ एतरो प्यार हुंदो तो नबी करीम इस्लाम जो अहल बैत उन सा मोहब्बत उन सा उल्फत है इख्तिलाफी मौजू कोने को मदा केर चे इख्तिलाफी मौजू है ही तो तब को मने तो ही तब को कोथो मने ही लडो मने तो ही यकीन न जे जो नबी सा प्यारा पान करी मंजे बचन सा प्यारा अहलो अयाल सा अहलो औलाद सा प्यारा ऐ करो गडी हो भी दिसो अजा हदीस से गौर कर सैयदना ज़ैनुल आबिदीन पुरानो जमानो हो मान गुलाम रखदा थोड़ो फर्क आ अज पान खादिम रखना है मुलाजिम रखना है मुलाजिम के पगार दींदा है गुलामी जो तस्वर हो तो गुलाम के पगार कन मिली गुलाम सिद्धो सो मार्केट में मानो खरीद करेता ये गुलाम उन्हें दौर में ये समझो बकरिन ठिकरिन वागे गुलाम खपदा ज़ैनुल आबिदीन वट बिकड़ो गुलाम हो पर ॾाढो फल्लो बाखलाक बाकिरदार इंतहाई वणदड़ फरमा बरदार एकड़ो मानू आयो चो लॻो सुना ज़ैनुल आबिदीन के साईं हेतरी रकम तो ॾियां वॾी रकम गुलाम मुखे ॾियो पान फरमाइण खपाइण जो ना सुठा साथी हूं केर खपाइंदो अज तो ॾिसो न को सुठो साथी हुजे को सुठो दोस्त हुजे तव्हां जो को मुलाजिम हुजे को हारी हुजे वञे लो ते वरी वठी ईंदो तव्हांजा मसला हल लागी वञ सुठा साथी सुठा दोस्त सुठा हवा ये अल्लाह जी नेमत है सैयदना ज़ैनुल आबिदीन चो त गुलाम खपाया कुछ इतने में एकड़े मानू एकड़ी हदीस पढ़ी पढ़न वारे हदीस पढ़ी तो नबी करीम अलैहिस्सलाम ने इरशाद फरमायो जे के मुसलमान के गुलाम के आजाद कयो अल्लाह उन्हें के जहन्नम खां आजाद कंदो है पक्की ठकी गाल छो तो नबी सही जी गाल हदीस पढ़ण वारे हदीस पढ़ी सैयदना ज़ैनुल आबिदीन हदीस बुधी थोड़ी देर अग में वडी कीमत के बदले में गुलाम आजाद न पे कयूं जने हदीस बुधऊं
गुलाम के आजाद करने के बदले में जन्नत था। पान गुलाम को सॾे करे फरमायूं वञ मूं तो अल्लाह जी रज़ा ख़ातिर आजाद कई। हिते ॿी ॻाल्हि बि मालूम थी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे अहल बैत जो दीन छा हुयो। आम ॻाल्हि आहे नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़माने में तव्हां खां तो पुछां थी सघे तो मुंहिंजी सम्झ घटि हुई। नबी जे ज़माने में घणा मदीने में फ़िरका टोला पार्टियूं। नबी जे ज़माने में घणियूं जमातूं हुयूं मदीने में, घणा मकतबे फ़िक्र हा मदीने में। नबी जे ज़माने में घणियूं फ़िक़हूं पढ़ायूं वेंदियूं हुयूं मदीने में। नबी जे ज़माने में घणा नमाज जा तरीका हा, अज़ान जा तौर तरीका रंग ढंग, केड़े भी मसलक जो, केड़े भी टोले जो, केड़े भी फिरके जो जरूर अची हिते भी यार उन दौर में तो बी का शे हुई कान का तो कुरान हदीस हो। असाब सगुरा बिने दीन ते अहल बैत सगुरा बिने दीन ते आई वरी हदीस में तव्हां खे ॿुधायां जिन्हनि जो दीन छा है। अहल बैत सगुरनि जो दीन छा हो। नबी सही जो दीन कुरानी हदीस जो दीन एना कुरानी हदीस से पक्का हा। तो गौर कंदो न ॻाल्हियूं कुर्ब जूं प्यार जो मोहबत हिक ॿिए खे सम्झण सम्झाइण जूं अहल बैत सां मोहबत बि कयो दोस्तो उन्हनि वारी वाट बि वठो। उन्हनि जी वाट तव्हां खां थो ॿुधायां अल्लाह लॻ मूंखे ॿुधायो ख़ुदा खां डिॼी मूंखे ॿुधायो उन्हनि वारी वाट मस्जिद वारी है का ॿी जाइ जी है। कुरान जा फर्मा बरदार हा या नऊज़ बिल्लाह कुरान के कोन मञींदा। ईमान से बुधायो वो नबी सिंह जा फर्मा बरदार हा या नबी सिंह ॻाल्हियूं कोन मञींदा। वो नमाज़न जा पाबंद हा या नमाज़ूं कोन पढ़दा। ओए हलाल पाक शयूं खाईंदा हा या नशा इस्तेमाल कंदा। अल्लाह जे साम्हूं झुकंदा हा या मदीने में कुछ ॿियूं जॻहियूं बि हुयूं नबी सिंह ज़माने में अहल बैत वञी उते पंहिंजूं मुरादनि जे लाइ वञी सवाली थी बीहंदा। उन ज़माने में अहल बैत को खास के कपड़न जो रंग रखियो हुजे फिलाणो रंग पाएबो। मदीने में केतिरियूं जायूं हुयूं मस्जिद का सवा अल्लाह जे दर का सवा नबी सिंह जे ज़माने में अहल बैत सगुरा जिते बाहूं ॿधी बीहंदा। मसलक छॾियो टोला छॾियो पार्टियूं छॾियो इंसाफ दा मूंखे ॿुधायो मदीने में नबी सिंह जे ज़माने में अहल बैत सगुरा पंहिंजूं हाजतूं घुर्जूं कंहिंखां रखंदा हा। सोने अली साईं पंहिंजी हयाती में मुश्किल कुशाई जे लाइ कंहिंखे दे सॼो यकीन जानियो ॻाल्हियूं गौर कंदो अहल बैत सगोरन वटि बि दीन हो कुरानी हदीस वारो। अॼोके जलसे में का नई ॻाल्हि कोन्हे उहा ई ॻाल्हि था चओ मोहब्बत बि रखो हिननि सगोरनि सां ऐं हिननि सगोरनि वारे गस ॾे अचो हे कुरानी हदीस वारे हे अल्लाह जे रसूल जा फर्मा बरदार अल्लाह रसूल जूं ॻाल्हियूं था कयूं। हे अहल बैत जो गस अथव हे अहल बैत जो दीन अथव अहिड़ा कुरान सुन्नत जा वफ़ादार हा। तो बड़ो सुन नबी दाऊद किताबुल लिबास इमाम साहब हिकिड़ो बाप कायम कयो त ओ गुलामी वारो दो जेकॾहिं गुलाम पंहिंजी मालिकियाणी जे मथे जा वार ॾिसे तिन में शरण का कबाहत कान्हे। हदीस में अचे तो नबी सिंह 12 जो घर आया या नबी सिंह जो पंहिंजो घर हो न सैयदना अली जो घर हो पाण जो घर में आया सैयदा फातिमा रज़ी अल्लाह ताला ना चादर कजे पई चादर वेढ़े पई हदीस मुबारका जा अल्फाज मथे ते चादर कजे थी वरी पेरन दे ॾिसे थी पेरन जा कि पेर मुंहिंजा खुली तो खुल विया चादर मथे जा वार ढके थी वरी ॾिसे थी पेर त ज़ाहिर कोन्हनि के। हदीस में तो वरी पंहिंजे पेरनि खे पर्दो थी करे पेर ढकणा वरी पेर ढकजंदा वरी वारनि खे ॾिसे थी वार तो खुली कोन पिया। नबी सिंह सब शयूं ॾिठियूं पे पाण फरमायूं फातिमा तूं के गैर जे घर में त कान्ही का जो एतिरो पर्दे जो इत्माम घर जी चौथी वारी हे असल अहल बैत अफराद जी अजीम खातून हुई जेकॾहिं में तव्हां असांजे शहरनि घटिनि गलियुनि में रोडनि रस्तनि ते न्याणियूं निकिरी अचनि मथा उगाड़ा हुजनि पेर उगाड़ा हुजनि छातियूं उगाड़ियूं हुजनि शहर जे चौकनि ते बीहनि अल्लाह खां डिॼी करे मूंखे ॿुधा बीबी फातिमा जो तरीक़ो इहो हो। सैयदा फातिमा ईअं कंदी असांजी ॻाल्हि नई कान्हे हिते सम्झ में न अचे वञी हंध में सुम्हण अॻु में सोचजा असां उहा ॻाल्हि था कयूं जंहिं ते अहल बैत उन दौर में क़ाइम आहे ऐं क़यामत जी सुबुह थी अहल बैत जो दीन क़ुरानी हदीस आहे।
कुरान में रब्ज़ी चेन वकरन फी बुयूतिकुन्न वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलियति ऊला वकिमन सला व आतीन ज़का वातिअन अल्लाह व रसूलहु इल्लमा युरीदुल्लाह। रब्बुल आलमीन इरशाद फरमायो मौला करीम अहल बैतन को कम दिनो घरन में रहंदा क्यों पतो पियो जेके अहल बैत जा पैरोकार उन्हनि जा बचड़ा उन्हनि जूं न्याणियूं घटनि ते कोन निकरदा वाकिम सला अहल बैत जे अफराद के अल्लाह ताला नमाज जो पाबंद कयो क़यामत की सुबह की खबर पई जेके अहल बैत जे पोयां हलण वारा से नमाज़न जा पाबंद वातिअन अल्लाह व रसूला। अल्लाह जो कुरान 22 सिपारो रब्बुल आलमीन इरशाद फरमाए तो अहल बैत जे ख़वातीन के मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घर वारन के मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घर में रहण वाले औरतन के रब तो फरमाए अल्लाह जो भी चयो मनियो अल्लाह जे रसूल जो भी चयो मनियो खबर भी क़यामत की सुबह ते अहल बैत जा फर्द अहल बैत जा मर्द अहल बैत जे खानदान जो ख़वातीन हे सब जा सब कुरान के मनन वारा हा हदीस के मनन रहा अल्लाह रसूल जा फरमा बरदार रहा। हाने क़यामत की सुबह तई अहल बैत के सही नमूने सां मञण वारा से चेबा जेके कुरान हदीस के मञण वारा चेबा अहल बैत जो शान ई ॻाल्हि हितां खां निकिती तो फरमाए जिक्र जो छा शान आ जिक्र जी छा फजीलत आ जिक्र रुगो खर्च करण का न रुगो जिहाद करण का न जेकन हिकड़ो मानू अल्लाह जी राह में खोड़ सा 10 गुलाम वरी उहे नबी सही खानदान जा आजाद करे बे पासे जिक्र करण वारो जिक्र करे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो यो जिक्र जो शान अञा आला फज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरूली वला तकफुरून। अल्लाह ताला फरमाया तो बंदा तू मुखे याद कराऊं तुखे याद क्या केड़ी वडी गाल है। अन्या हदीस में जिंदा से बुखारी पढ़ो किताब तौहीद पढ़ो बाब कौलिही तआला युहज़्ज़िरुकुमुल्लाहु नफ्सा इमाम ज़हबी सांदी हदीस कुदसी नबी सी फरमायो मुझे रब तो फरमाया बंदा ताम के तन्हाई में याद कर और ताके तन्हाई में याद कर जो को बंदो मुके तन्हाई में याद तो करे और उनके तन्हाई में याद तो करे जो को मानन जे हुजूम में याद तो करे और उन करे फरिश्तन जे हुजूम में याद तो करे एकने गौर तो कयो केडी वडी गाल खबर पवेन मुके तवाके फिलाने हैसियत वाले मानू पने कचहरी में संजो नालो वरतो यकीन जानो कपड़न में कौन मापदा है हां भले असा एदा मौजूद है जी असा जो थी फिलाने सा के याद कियो पर रे शाह फरमाई तब अल्लाह दे जिक्र दे अचो गिफलत का निकरो जिक्र रब जो जिक्र करन वाला त लगे त अल्लाह याद करो जिक्र वाले जो शान जिक्र जो शान से मुस्लिम किताब जिक्र व दुआ बाब फज़ल तस्बीह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अन अक़ूला सुबहानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर अहब्बु इलैया मिम्मा तलअत अलैहि शम्स। मेरे मोहम्मद करीम अलैहि सलाम जिक्र जो ये शान बयान फरमायो पर मेरे पास सारी दुनिया खुजे जिथे जिथे सिज उभरे तो जिथे जिथे सिज जी रोशनी वने दी जिथे जिथे सिज जी चमक दमक वने दी सारी दुनिया हिकड़े पासे जेकन हिकड़े पासे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर जे कलिमात जी फजीलत दा पूछा कयो मां मोहम्मद के सारी दुनिया के मुकाबले में है कलिमात अजीजन जिक्र अबू मोहम्मद करीम अलैहिस्सलाम का जिक्र जो शान पुजोदा इन सारी दुनिया के हिकड़े पासे रख दे हिकड़े पासे इन कलिमात के रख दे है कलिमात वजनी चेबा है कलिमात भारी चेबा फरमाई वक्त न विञायो हयाती अले केतरी है केर पंजे गुनाहन जा हिसाब दी कोन सको आयो को जवान जो को छाती ते थनी हिसाब दी छा हिसाब दी मालिक जा एडा एहसान यकीन जानो हिक हिक नेमत ने जी एडी वडी है बंदो सजी हयाती अल्लाह दे दर ते गिरी पेन हक अदा कोन थी जडे गजमे वन उन्हें दी अल्लाह दे दर ते सिद्धे में गिरी पे हक अदा कोन थी एडियो अल्लाह जो अणगड़ी नेमत वन पर एडी नेमत जो हुंदे वरे बे पासे असानी शुक्रगुजारी केरी आ
बेवादे असांजी इताअत असीं त कयूं कोन था शुक्र शुक्र थींदो चाहे इताअत थी असीं त गुनाहनि में घर फरमाई तव्हां ज़िक्र में अचो अल्लाह तव्हांजा सब गुनाह माफ़ करे जे चाहियो था न मौत जो को वक्त कोन्हे कल टुने तव्हां हिकिड़ी वीडियो ॾिठी पंजाब जे कंहिं शहर में घोट जो निकाह पढ़ियो अथनि निकाह खां पोइ वेठा आहिनि जेका खीर पीअण वारी रस्म थींदी आहे असांजे ख़िते में उहा रस्म हले पई हाणे घोट खीर पींदो जंहिंजी वेठी आहे मिट माइट वेठा अज़ीज़ वेठा रब जे तरफ़ों जो ज़िंदगी खुटे थी सब मौजूद आहिनि सब हयाती आहिनि सब ज़िंदा घोट जी हयाती पूरी मिड़नी जे विच में फोटी मिंट भी वॾा चइबा ही जो कंध हेठि के ॾिस साही कोन्हे को हे तव्हां केॾो बि चओ पर केरु रहणो कोन्हे को अंबिया कोन रहिया जो मूंखां अॻु में ॿुधो उन्हनि खां त को भलो आई कोन्हे को असहाब कोन रहिया औलिया कोन रहिया अॼु ती रहियो केरु फरमाई केरु न रहियो वमा जअलना लिबशरिन मिन क़ब्लिकल ख़ुल्द फरमाया कंहिं इंसान के साथ हमेशा रहण जे लाइ पैदा ई न आहे कयो कि दुनिया आहे हिकिड़ो मुसाफ़िर खानो कई अचनि पिया कई वञनि पिया कई अचनि पिया कई वञनि पिया वमा तदरी नफ़्सुन बिअय्यि अर्ज़िन तमूत तव्हांखे ख़बर ई कोन्हे त सुभाणे छा थींदो ऐन मुमकिन आहे तव्हांखे सुभाणे मौत अची वञे नबी करीम सल्लल्लाहु फरमाईंदा ओ मुंहिंजा साहब जॾहिं नमाज पढ़ंदा आहियो पंहिंजी नमाज के हर नमाज के जिंदगी जी आखिरी नमाज समझी करे पढ़ंदा कयो का ख़बर कोन्हे ॿी शायद नमाज नसीब थे हले न थे उहा मुख़्तसर जिंदगी आहे जवानो गौर कयो बुढ़ड़ो गौर कयो हाज़रीन गौर कयो का ख़बर कोन्हे केॾी महिल मुंहिंजो तव्हांजो रवानगी थे केॾी महिल त आख़िरत ते रवाना थियूं जे चाहियूं था ज़िंदगी जा गुनाह धोपी पवनि ग़लतियूं धोपी पवनि रब जे दर ते मोटी अचूं ज़िक्र में लगी वञूं ज़िक्र में हुआ ताकत तासीर सही बुखारी पढ़ो किताब दावात पढ़ो बाब फज़ल तस्बीह पढ़ो नबी ने फरमाया जब तुम 100 मरतबा सुभान अल्लाह व बिहम्दिही खुलूस से दिल से पढ़े रुगो इन्ने दुआ में या अल्लाह की ताकत रखी है हुत्तत अनु खताया कमसल ज़बदिल बर समुंड जी झग जेड़ा गुनाह अल्लाह उहे माफ कर रुगो बंदो तौबा करे रुगो बंदो धनी जे दर ते झुके मालिक जे दर ते अचे तो फरमाया सब गुनाह माफ कर दासे फरमाया जिक्र जो शान मुस्लिम अब्द बिन हुमैर सैयदना अबू सईद जो हदीस पाक में फरमाया जे के जिक्र नसीब दियो मरन ते जिक्र नसीब दियो आखिरी टाइम ते जिक्र करदो रहो लम तमस्सहुन्ना इंसान के अल्लाह ताला जहन्नम जी बाखों पनाह में रख लो जे इंसान की जिंदगी रब जे याद में गुजरी फरमाए जहन्नम का महफूज आ जे चाहो था दुनिया की जिंदगी जन्नतन वारी जियो जे चाहो था मौत जन्नतन वारी थे जे चाहो था सुभाणे कब्र नसीब थे जन्नतन वारी नसीब थे जे चाहो था क़यामत जे हारे थी अचूं जन्नतन वारो प्रोटोकॉल मिले जे चाहो था रब जे जन्नतन में दाखिल थी वञो फरमाए ज़िक्र में लगी वञो ज़िक्र करण सां रब ताला जन्नतन जा दर्जा तव्हांखे अता कंदो मुस्नद अहमद में सैयदना अबू अय्यूब अंसारी हदीस में हिकिड़ी हदीस के मिलदी जेका मुख्तसर इन वाक़े सां ये अल्फाज कोन बाकी मुख्तसर तज़कुर सही बुखारी में किताब बदल खल्क में बाबुल मेराज में सही मुस्लिम में किताबुल ईमान में बाब मा उसरिया में कौन सा हदीस ने किताबन में नबी सिंह जे मेराज जो वाक़या बालकन फरमाया मेराज वारी रात 70 आसमान का मथे जो फरिश्तन जो काबो हुन बैतुल मामूर मां मोहम्मद उते वयो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सते आसमान ते जो फरिश्तन जो काबो बैतुल मामूर हुन जिन मल उते पहुतम पाल फरमांदा करे बुजुर्ग ते नजर पई देखो फरिश्तन जे काबे बैतुल मामूर के टैक दई करे बैठो वा जिब्रील को बुझा के जिब्रील यो केरा जिब्रील बुधायो है इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह अल्लाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान दुनिया हिते जी घुमे अल्लाह इन आसमान घुमाया तवा इंसान मिलदो अल्लाह इनके नबी से मुलाकात कराई आदम अलैहिस्सलाम कदे हलिया विया नूह अलैहिस्सलाम कदे हलिया था सब मामला कुन फयकून जे साहिब रब जे मर्द सामू केड़ी गाल मुश्किल है मालिक मिड़नी नबियन के घर करे मोहम्मद करीम इस्लाम की मुलाकात कराई
सुने रसूलुल्लाह इमामतू कराई हे गालियूं वडियूं थव खास तौर ते इन नुक्ते सा जेको असी अज मुआशरे में रहूं पिया जेका पुछा कर अब्बा ही ते हिन टोले जो अब्बा ही हिन फिरके जो अब्बा ही हिन मौलवी जे पोया अब्बा ही हिन मौलवी जे पोया वो सवाल तो पैदा थे नबी सही जे पोया केड़ो आऊं हिन जे पोया आऊं हिन जे पोया आऊं हिन दे आऊं ए सब तवा हेडे हेडे नबी करीम अलैहि सलाम जे पोया अज केड़ा वन्यो समाज में मुआशरे में दिसो यकीन जान अगले मुरीद के वनी चो न यार पाण वारे साईं ही गाल कई बाबा साईं कयो हन अखिन दे ओ बियो तो ठयो हारी के वनी चो न पाण वारे जमींदार ही गा बाबा साईं अखिन दे ए सास जा दी न के वनी के सासी वर्कर के चो बाबा ओ तुम्हारी पार्टी जो जो लीडर आन ओने ही गाल के बाबा अखिन दे सागी जाए ते उन्हें मुसलमान के चो यार ही नबी से जो फैसलो दई एक तो सोची दो या गाली ने कई छुआ होने का वो सोचे करे जवाब नहीं दो या गाल ये न चंदो तो किथे आ है या कोने पक कया छानबीन कया केड़े किताब में आ केड़ी जाए पे आ ने खार मुखे वे मानू रहा तो तमाम घट यार कसरत के जी आसा जे माशरे में ओ हदीस होनी पर बुद्ध असा वारो सा इने शक झले तो असांडिया से काने का असी नशे के कोथा बने हे असा मुसलमान माना पीर साहब निभाएबो जमींदार साहब निभाएबो वडेरे साहब निभाएबो सियासतदान साहब निभाएबो सबनी दी गाल बुझबी हिन समाज मुआशरे में हे मुसलमान पंहिंजी अमली जिंदगी दे जरिए दसे दो अगर न बुद्धि से मिड़ई खेरन ओह नबी करीम सलाम दी गाल हे अकलमंदी आ हे गालियों नसीन दियो ज़हनन के साफ कयो दिलन के साफ कयो पंजे ज़हनन में पंजे दिल में या सोच वे आ रहे हो मोहम्मद को मथे खल्क में कोई कोई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोच याद आ रहे हो इने सरदार जे चवण जे करे सारी दुनिया छडबी पर हिन के कौन छडबो जे हिन के छडो ने बाकी बचो छा ही वाहिद ज़ात जिन रब्बुल आलमीन फरमाया दो वन्नजमे हवा मादल साहिबुकुम व मा गवा फमा यंतिकु अनिल हवा इल हुवा इल्ला वहय युहा वाहिद ज़ात जो हिकड़ो हिकड़ो जुमलो अल्लाह जे तरफा इन फितनन ए फिरकन जे दौर में दिल में जज्बो इहो जागायो बुध भी अल्लाह अल्लाह के रसूल जो कुरान जो फैसलो जो हदीस जो फैसलो असा जे अखिन जो दूर नचव जो कने फिरकन टोलन नी पार्किंग में चक्कर में पैदी तो बाबा नबी सिंह के छड़ियों फिरके जे कहे असा जे जब संजी दावत ही है तो नबियन जो शाह अगर में मेराज जी रात पहुतन इब्राहिम अलैहिस्सलाम बैतुल मामूर के टेक दी करे बैठो बा जिब्रील का पूछा कि भी बुजुर्ग केरा जिब्रील से है इब्राहिम अलैहिस्सलाम बेजुआयम इब्राहिम अलैहिस्सलाम से मुलाकात थी पान फरमायो नबी अलैहिस्सलाम फरमाइंदा मुखे चवण लगा पंहिंजी उम्मत के मुझो पैगाम ॾिजां तो जन्नत में वण पोखे घणा पोखे अल्लाह जन्नत जा वण हदीस ने किताबन में से बुखारी में किताब बदइल खल्क में कौन सारे मकामात के वजह सुंदर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जन्नत जो हिकड़ो हिकड़ो वण एडो तो ड्रिगो हुंदो कि सवार पंहिंजी तेज सवारी ते वेहे वो तेज सवारी ड्रोड़े 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 100 साल गुजरी वजन जन्नत जे हिकड़े वण दी छांव कान खुटदी एडो जन्नत जो हिकड़ो हिकड़ो वण ऐं पाण फरमायो छहिल छा जो वा उन्हें थोड़ो छा जान सोने चांदी जा पर कीमत छा दन पाण करीम ने फरमायो मुखे इब्राहिम अलैहिस्सलाम जो पंहिंजी उम्मत के चए जो जन्नत में वण कसर सा पोके वो पूछा कि वमा गिरासुल जन्नह इन जन्नत जे वणन जे पोखण जो तरीक़ेकार चाहे सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम ने जवाब ॾिनो पंहिंजी उम्मत के जो कसरत सां ज़िक्र करियो
ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। ये हिकड़े चक्कर चयो समझो जन्नत में हिकड़ो वण लगी वियो। ये बे चक्कर चो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, जन्नत में ब वण लगी आ। ये टे चक्कर चो ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, उन्हें ला जन्नत में टे वण लगी आ। होया मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने दुनिया के पैगाम ॾिनो। जन्नत जी वॾी इज्जतूं, अज़मतूं, रफ़अतूं, शर्फ़ी बुलंदियूं, जन्नत जा वॾा वॾा वण जिक्र चायो दा अल्लाह जे ज़िक्र में लगो। जन्नत में तव्हां खे रफ़अतु नसीब थी। पर मैं ॾींहुं क़यामत जे जहान दुनिया ईंदी, इंसान हिसाब किताब जिन्नात सब ॾींदा। हदीस ने किताबन में ॾिसूं था नबी ने फरमाया बकरियूं बि ईंदियूं। ओड़े पानी में ॾिसंदा न बकरियूं हिकिड़ियूं सिंगेर हिकिड़ियूं ठोड़ियूं कॾहिं कॾहिं ॾिसंदा न सिंगेर बकरी ठोड़ी खे हर बार बुढाणी खे ॾींदी। असां सम्झूं था त मिड़ई बकरियूं पाण में विढ़नि पियूं, पर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि जो बि फ़ैसिलो थींदो। चे मुस्लिम पढ़ो, किताबुल मसालिम पढ़ो, बाबु तहरीम ज़ुल्म पढ़ो, पाण फरम बकरिन जो हिसाब थींदो। वरी ते थोरो गौर कयो न, जेके पावर जे नशे में, ताकत जे नशे में, पैसे जे नशे में कंहिं बि तौर ते कंहिंखे तकलीफ़ ॾियनि था, उहो कॾहिं गौर त कनि यार। अॼु ही ॾाढाई जा ॾींहं केसी रहंदा, हे ताकत हैसियत जा ॾींहं केसी रहंदा, उते त बकरिन खे बि हिसाब ॾियणो पवंदो। हिन हज़रत खे कीअं ॾियणो पवंदो? एड़े ॾींहुं हिसाब ॾींदो जंहिं ॾाढ दीनार दिरहम का बि शइ न हूंदी। मामला हूंदा जन्नती जहन्नम जा नेकियूं ॾे या गुनाह खण, सदाऊं काटे हलियो वञ जहन्नम में। छो त दुनिया में कंहिंखे तकलीफ़ ॾिनी, पर मैं एॾे वॾे ॾींहं में सॼी ख़ल्क़ आइला जिन्नात, क़ुरान में चए थो भई अली शार होते ला तुने ॾी ॾाचूं बि ईंदियूं। ॾाचूं रुगो थर में कोन, रुगो हिते कोन, महशर जे मैदान में बि ईंदियूं। हे माना हे दसियो वियो सभिनी खे गॾु कंदा वेंदा। तफसीर तबरी में सूरह वल फजर दी तफसीर में यहाँ सब हदीस आंदी। पांचवर में जले सॼो महशर जो मैदान में सब गॾु थींदा न, ऐलान करण वारो फरिश्तो ऐलान कंदो वसय्यालम अहलुल जमई मन औला बिल करम। ऐलान करण वारो ऐलान कंदो अॼु दी ख़बर पए, अन क़रीब दी ख़बर पवे त हेॾे वॾे ॾींहं में शान वारो केरु आहे, इज़त वारो केरु आहे, रुतबे दर्जे वारो केरु आहे। मिड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो एॾो वॾो ऐलान एॾे वॾे ॾींहं में ॼण सभिनी ॿुधो, सभु मुतवजे थींदा, सभु सोचींदा, गौर वीचार कंदा, ॾिसो त सही केरु आहे जेके हेॾे वॾे ॾींहं में इज़त थी मिले। एतिरे में ऐलान थींदो उहे माण्हू किथे न जेके दुनिया में ज़िक्र करण वारा हुया, अहिड़ा तो ज़िक्र जा पासदार हुया, अहिड़ा तो ज़िक्र जा पाबंद हुया, दुनिया जा सब कम छॾियऊं पर ज़िक्र न छॾियऊं। अॼु उहे अचनि, पाण फरमायूं वॾे तादाद में उथी करे खड़ा थींदा, हुकम थींदो बिना हिसाब किताब जे दाख़िल थी वञो जन्नत में। डिगी फज़ीलत ज़िक्र दी ॾिसां थो त आस्ता ते तव्हां बि थको पिया। सैयद रशीद बेॾे होॾे थोरो थिए पियो त प्रोग्राम के बस गुफ्तगू के खत्म तो क्या तो जिक्र दी फजीलत, जिक्र जो शाह डिगो तवील उनवान जिक्र जिक्र फरमाए जिनके खबर पई मौत महल में जिक्र न छॾे, जिनके खबर पई जिक्र आहे छा। हाणे गाल थी एडे मोटे अज असां बुधो, अज मूं भी बुधो, असां मिर्दी के खबर पई अज खां पोइ जिक्र कबो या उहे सुस्ती वाली निंड। जिक्र कबो इंशाअल्लाह, ॻोठ जी मस्जिद आबाद कबी इंशाअल्लाह, कुरान हकीम जी तिलावत पाबंदी सां कबी, हेॾे होॾे वञी दुनिया जो खुशामदू वॾे रन जी वाह वाह फलाणे जी फिला कोन वरदो यार, कुछ भी हा अल्लाह जो जिक्र जिथे वेंदासीं इंशाअल्लाह सुभान अल्लाह जो तवारो हुजे, इंशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह जो तवारो हुजे, इंशाअल्लाह ही जलसो असांजे ज़िंदगी में इनकलाब आणींदड़ प्रोग्राम साबित थींदो, इंशाअल्लाह इलाके में असर ज़ाहिर थींदो। सुभाणे का ॾिसंदासीं मौत ई तव्हां ते अल्लाह जे क़ुरान ऐं मिश्र मोहम्मद करीम इस्लाम जी तालीम जा आसार नुमाया ज़ाहिर थींदा। और यकीन ॼाणो जे इंशाअल्लाह इहा अमली आहे त रब आसानी फरमाए इंशाअल्लाह पुजी हिते गॾायूं न अल्लाह कंदो जन्नत में गॾु हूंदासीं। अल्लाह से असां मिड़नी के अमल जी तौफीक ॾे, असां मिड़नी के हिन दीन सां जुड़न जी तौफीक ॾे, ज़िक्र जी तौफीक ॾे, क़ुरान जी सुन्नत सां जुड़न जी तौफीक ॾे, अकीदे खां वठी करे अमल ताईं अल्लाह से हिन पुरफितर माहौल में तौफीक ॾे, क़ुरान जी सुन्नत करे रहनुमाई वठो, रब जे क़ुरान के हर्फ आखिर समझो, नबी करीम इस्लाम के फरमान के हर्फ आखिर समझो। इन फिरकन टोलन पार्टिन तासुबन दुनिया के झगड़न फसादन लालचन मफादन मकासिद केतरा सारा फितना
सबनी कहती करे रब कुरान सा मिस्र मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सा वफादारी तौफीक अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।